नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त सखर में ख़बर ईंदा हलूं तो पीपल्स पार्टी जा अहम अॻवान ऐं कामोरा सखर जी हिसाब अदालत में पेश थिया, जिन जी गिरफ़्तारी खां अॻु वारनि ज़मानतुनि में वाध कई वई है। सूबाई वज़ीर ज़ियाउल हसन लंजार, MNA इब्रार शाह, नवाब वसाण ऐं बिलावल ज़रदारी जो पॉलिटिकल सेक्रेटरी जमील सुमरो अदालत में पेश थिया, जॾहिं त सूबाई वज़ीर अवेस कादिर शाह कोरोना में मुतला हुजण करे पेश न थी सघियो। अॻूणो DC रहीम बख्श मेतलो सियासी अॻवान, ऑफिसर्स ऐं ठेकेदारनि सूदो 30 खां वधीक जवाबदार बि अदालत में पेश थिया। समूरनि जवाबदारनि जे ख़िलाफ़ आमदनी खां वधीक असासा ठाहिण जे हवाले सां नेब तरफ़ा जांच जारी है, जंहिं सिलसिले में जवाबदार अदालत में पेश थी करे गिरफ़्तारी खां अॻु अबूरी ज़मानत में वाध जी दरख़्वास्त कई। अदालत जमील सुमरो जी अबूरी ज़मानत में 15 मार्च, इब्रार शाह, ज़ियाउल लंजार, नवाब वसाण ऐं अवेस शाह जी ज़मानत में 14 मार्च ताईं वाध करे छॾी, जॾहिं त अदालत ॿियनि जवाबदारनि जी ज़मानत में वाध करे छॾी है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।